अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खानवाड़ा में खबर ॾींदा आहियूं त शहरी एहतियात जे सड़ ते अॼु 7 ॾींहं बिजली जी अणएलानिया लोड शेडिंग ऐं एलएस जानवर मेमण जी शहरियुनि सां कयल बदकलामी ख़िलाफ़ एहतिजाज जी तहरीक जारी आहे। शहरी एहतियात जी रैली सैयद आशिक शाह, राजा शफकत बंगी, मंजूर अब्बासी ऐं गुलाम नबी सोलंकी जी अॻवानी में ईदगाह चौक खां लतीफ़ कॉलोनी ताईं रैली कढी ऐं बाबारगाह चौक ते धरनो हयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त तहरीक के 7 ॾींहं गुज़रण बावजूद को बि अमलदार राब्ते में न आयो, बल्कि हथरादू लोड शेडिंग में 22 कलाकनि खां बि वधाए 23 कलाक कई वई आहे, जेको सरासर शहर वासियुनि सां हिकु वॾो ज़ुल्म आहे। हद इहा आहे त 23 कलाक बिजली न हुजण करे कारोबार ठप थी विया आहिनि। घरनि ऐं मस्जिदनि में वज़ू करण लाइ बि पाणी न आहे। अॻवाननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त असांजा जाइज़ मसइला आहिनि। बिजली जा बिल पेड हुजण बावजूद बि शहरियुनि सां अहिड़ो सलूक कयो वञे थो। अगरि असांजी जाइज़ मुतालबनि खे तस्लीम करे अणएलानिया लोड शेडिंग ख़त्म करे करप्ट एलएस जान मोहम्मद मेमण खे खानवाड़ फीडर तां न हटायो वियो त आचर ते शटर बंद हड़ताल कई वेंदी ऐं सूमर ते नौशरो फिरोज में मौजूदा एक्सचेंज जी ऑफिस ताईं पैदल मार्च करे धरनो हयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।